कनेक्टेड पिटीशन्स हुयूं डिसेबल कोटा जूं। कोर्ट इन खे वॾी हिकु लेंथ सां ॿुधो ऐं डिटेल सां ॿुधो। कोर्ट जेको आहे सो लास्टली जेको वाइंड अप इहो कयो त जेको डिस्ट्रिक्ट घोटकी आहे उन जी पोजीशन क्लियर कोन हुई। उनजो जेको DC हुयो ऐं इवन सखर जो बि उन खां पुछा कई त तव्हां जेके सखर में तव्हां हाणे ताईं तव्हांजी छा अपडेट्स आहे। DC सखर ॿुधायो त DC सखर कोन आयो, AC आयो या ॻोढ़ी वियो जो कुझु बि उन जे बिहाफ ते पेश थियो। उन चयो त पोइ DC साहब आया हुया, पोइ 3 खां 4 डिपार्टमेंट्स असांखे रिपोर्ट कयो आहे त मतिलबु उन्हनि वटि वैकेंसीज़ घणियूं आहिनि, 5% उन्हनि खे डिसेबल कोटा ते अपॉइंट करणियूं हुयूं ऐं हाणे ताईं उन्हनि जी छा पोजीशन आहे। उन ते कोर्ट पुछा कयो त तव्हां DC सखर हो त तव्हां जेको आहे सो कम से कम 17 खां 18 जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे सखर में जेके आहिनि से लाइ कनि था ऐं तव्हां उन्हनि खे जॾहिं हेड था कयो बीइंग द जेको आहे सो डिवीज़नल ऐं डिस्ट्रिक्ट अफसर पूरी सिंध में डिप्टी कमिश्नर जेको आहे सो उहो उन जे मथां हिकिड़ो जेको आहे सो एग्जीक्यूटिव हिकिड़ो उहिदो हूंदो आहे त तव्हां उनखे जॾहिं प्रिज़ाइड था कयो त तव्हां वटि हाणे ताईं रिकॉर्ड सफिशिएंट छो न। त उन चयो साईं असांखे 3-4 दिन जेको आहे सो सबमिट कयो आहे, असां वधीक बि ॾिसूं था। पोइ कोर्ट हिनखे कलेक्टिवली डिसाइड कयो ऐं हिकु कम्प्रीहेंसिव डायरेक्शन ॾिनी त हाणे तव्हां ईअं कंदो त सिर्फ़ु और सिर्फ़ु जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि उहे हाणे जेको आहे सो जेके ऑफ द रिकॉर्ड बजाए जो डिसेबल कोटा ते अपॉइंट करण जे हे पंहिंजा जेको आहे सो गवर्नमेंट खे ड्यूज़ या टैक्स वग़ैरह जा जेके लाइबिलिटीज़ आहिनि उहे उनखे पैसा था ॾियनि। त असां जेके असांखे 10% माण्हू खणा हुया, 5% खणा हुया, त उनजी पघार हेतिरी थींदी त उन हिसाब सां उहो काथो लॻाए उहो गवर्नमेंट्स खे ऑफ द रिकॉर्ड या DC खे ॾियनि था। इन ते हाई कोर्ट सख़्तु पॉलिसी रखी आहे त आईंदा ईअं कोन थींदो। तव्हां ईअं कयो त हिननि खे अपॉइंट कयो ऐं न फ़क़ति गवर्नमेंट इदारनि में जेके प्राइवेट जेके NGOs आहिनि ऐं जेके आहिनि से अथॉरिटीज़ आहिनि ऐं जेके लोकल अथॉरिटीज़ आहिनि, ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि, उन्हनि जो बि रिकॉर्ड तलब कयो ऐं हिननि खे कंसीडर कयो ऐं हीअ जेसिताईं तव्हां हिननि खे नथा खणो तेसिताईं हाणे असां हिन केस खे जेको आहे सो पंहिंजो वधीक असां हिन केस खे इंडिविजुअली न ॿुधंदासीं, कलेक्टिवली ॿुधंदासीं। जेसिताईं सेटिस्फाई न थींदासीं तेसिताईं असां हर डिपार्टमेंट जे हेड खे स्पेशली DC खे ऐं कमिश्नर खे मथी तारीख़ ते घुराईंदासीं बग़ैर जेको आहे सो कोर्ट असाइन करण जी तारीख़ 9 अप्रैल त चए पई, लेकिन अञा अनाउंस कोन थियो आहे। लेकिन इहो आहे त हाणे सभई इहे जेके हुयूं तक़रीबन 60-70 पिटीशन्स उहे गॾे रखी अथई ऐं इहे डायरेक्शन ॾिनी अथई हिन खां अपॉइंट कयो, कंसीडर कयो, रिपोर्ट ॾियो, डिटेल ॾियो ऐं हाणे खां वठी 2000 जेको आहे सो 1900 जेको आहे सो 81 खां वठी हाणे ताईं छा पोजीशन आहे कंहिं बि डिपार्टमेंट में। ॿी सूरत में असां डिपार्टमेंट्स जे हेड ऐं सेक्रेटरीज़ खे घुराईंदासीं। डिसेबिलिटी मैटर में ऑनरेबल कोर्ट उन्हनि खां रेस्पोंडेंट जेके डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं AG ऐं प्राइवेट जेके बि इस्टेब्लिशमेंट्स आहिनि, बैंक्स आहिनि, स्कूल आहिनि, प्राइवेट फैक्ट्रीज़ आहिनि, शुगर मिल्स आहिनि, सभिनी खां DC साहब खां रिपोर्टूं कॉल करायूं। उन्हनि कुझु वारनि चयो त जेको आहे असांखे जेका हीअ रिपोर्टूं कोन था ॾियनि। उन्हनि खे चवनि या त तव्हां जेको अमाउंट आहे एज़ पर डिसेबिलिटी एक्ट मुताबिक़ तव्हां उन्हनि खे अमाउंट ॾींदो ऐं या तव्हां उन्हनि खे जेका आहे अपॉइंटमेंट आर्डर ॾींदो एज़ पर तव्हां शेड्यूल मुताबिक़ जेतिरियूं बि उन्हनि जूं उते इस्टेब्लिशमेंट में
वर्कर आहिनि या हिननि जे कैटेगरी मुताबिक़ जेके बि डिसेबल माण्हू उन्हनि खे उहे अपॉइंट कंदा। कोर्ट में डिस्ट्रिक्ट घोटकीअ मां एडिशनल डिप्टी कमिश्नर आयो, खैरपुर मां DC जो नुमाइंदो आयो ऐं नौशहरे मां DC आयो, ऐं सखर मां DC सखर वारो आयो हो ऐं उन्हनि इहो मौक़ो अख़्तियार कयो त साईं असां पहिरियां बि DRC कई आहे, उन में डिसेबल माण्हू अपॉइंट कया आहिनि ऐं हितां बि जेके आहिनि हाणे बि असां DRC कयूं था अपॉइंट कंदासीं, पर डिस्ट्रिक्ट घोटकी में असांजो मौक़ो हो त उते DRC त कई वई, लेकिन उहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे उतां जेको चेयरमैन आहे खानगढ़ टाउन जो, उन्ही अपॉइंटमेंट आर्डर उन विरहाइनि ऐं पॉलिटिकल बेसिस ते माण्हुनि खे अपॉइंटमेंट आर्डर ॾियनि था पिया। ऑनरेबल कोर्ट जेके पहिरियां कंटेम्प्ट वारा मैटर आहे उन्हनि में 4 नम 4 रखी अथई ऐं जेके ॿिया मैटर उनखे डिस्पोज ऑफ करे फॉर ऑर्डर कंदा।